नाज़रीन, गंबट जे निजी तालीमी इदारे सेवी कैंपस पारां सालियानो इम्तिहाननि में पोजीशन हासिल कंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जे मान में तक़रीब कोठाई वई, जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि क़ौमी सक़ाफ़ती गीतनि ते टेबलोज़ पेश कया। पोजीशन हासिल कंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे सर्टिफिकेट ऐं अवॉर्ड पिणु ॾिना विया। उन हवाले सां ॾिसूं था किशोर कुमार जी रिपोर्ट। गंबट जे निजी तालीमी इदारे सेवी कैंपस पारां सालियानो इम्तिहाननि में पोजीशन हासिल कंदड़नि शागिर्द ऐं शागिर्दियाणी जे मान में हिकु पुरवकार तक़रीब कोठाई वई, जंहिंमें शागिर्दनि शागिर्दियाणियुनि क़ौमी ऐं सक़ाफ़ती गीतनि ते टेबलोज़ पेश कया। रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली, रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली, गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 नारा, जिए सिंध वारा जियन, सिंध टोपी अजरक वारा जियन, जिए सिंध जी ऐं ख़ूब दाद हासिल कयो। ओॾां पोजीशन हासिल कंदड़नि शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि खे सर्टिफिकेट एवॉर्ड पिणु ॾिना विया। सालियाने तालीमी तक़रीब में शिरकत कंदड़नि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त ये जो साल के एंड पे जो बच्चे जितना भी इनफरादी काम करते हैं उनको कलेक्टिवली उन लोगों को कोई ना कोई ऑनर देना चाहिए। ये ऑनर देते हैं, अपने गेस्ट को भी ऑनर देना है, पेरेंट्स के लिए भी। पेरेंट्स पूरा साल वेट करते हैं बच्चों का, क्योंकि पढ़ाई का उन्हें इनाम मिलता है, लेकिन जो इसको हम क्यूकल एक्टिविटी बोलते हैं, जिसके अंदर बच्चे एक्स्ट्रा सरगर्मियाँ करते हैं, वो इस जगह शो हो जाता है। इस तरह के इवेंट्स स्कूल की सतह पर करवाने से एक ये होता है कि बच्चों में कॉन्फिडेंस डेवलप होता है। दूसरा ये कि मुख्तलिफ एक्टिविटीज़ जो कि बच्चे कर रहे होते हैं उसमें पेरेंट्स भी खुश होते हैं और नई सलाहियतें उभरती हैं उनमें। तो इस तरह के इवेंट्स होने चाहिए। तालीम को तमाम घनी ज़रूरत है। पाकिस्तान में काफ़ी सारा ॿार आहिनि जेके स्कूल नथा वञनि या जिन खे तालीम मुयसर न आहे, तो मैं समझा तो ॿारनि खे तालीम जे लाइ ज़रूरी आहे त हू स्कूल में दाख़िला वठनि ऐं जेको तालीम हासिल कनि, जेको अॼु जे दौर जे लाइ तमामु घणो ज़रूरी आहे। ऐं दुनिया जे तरक़ी याफ़्ता मुल्कनि सां मुक़ाबिलो करण जे लाइ असां वटि तालीम हिकिड़ो बहितरीनु हथियार आहे, जिन ज़रिए असां उन सां कॉम्पीट करे सघूं था। असांजे पंहिंजे स्कूल जा प्रोग्राम घणा भला आहिनि ऐं इहो स्कूल ॾाढो भलो आहे। मां वॾी थी आर्मी ऑफिसर थींदमि ऐं न्याणियुनि खे पढ़ाई करणु घुरिजे। असांजे स्कूल में इलाही माना फंक्शन थींदा आहिनि, उहे इलाही भला हूंदा आहिनि। असांजो स्कूल इलाही सुठो आहे। बीइंग पेरेंट जेको आहे न, मां अहिड़नि एक्टिविटीज़ मां ॾाढो मुतासिर थियो आहियां। हिननि एक्टिविटीज़ मां छा थींदो आहे, ॿारनि में कॉन्फिडेंस डेवलप थींदो आहे ऐं ॿारनि जी जेका क्रिएटिविटी आहे उहा साम्हूं ईंदी आहे। ऐं मां चवां थो त सभिनी इदारनि खे अहिड़ा प्रोग्राम करणु घुरिजनि। सर, हिन फंक्शन जो मेन मक़सदु हुयो ई जेके गंबट जा ॿार आहिनि उन्हनि खे मुफ़ीद करणु। असां चाहियूं था त गंबट शहर में हिकिड़ो बहितर खां बहितर ऐं सुठे खां सुठो सिस्टम अचे। दूसरे पेरेंट्स को भी यही दूंगी, एडवाइस दूंगी कि माशाल्लाह बहुत अच्छा अदारा है, आप भी अपने बच्चों को यहाँ पे एडमिट करवाएं। बहुत कुछ सीखने का मिलता है। पढ़ तो हर बच्चा लेता है, लेकिन सीखने को कोई कहीं कहीं मिलता है। तो ये बेसिकली प्रोग्राम हमने इसलिए अरेंज किया कि पेरेंट्स को पता चले कि स्कूल में हमारे क्या माहौल है, हम क्या ट्रेंड्स चला रहे हैं, बच्चों को एप्रिसिएशन किस हद तक करते हैं, हम कभी भी किसी बच्चे को डिस्करेज नहीं करते हैं। तो बेसिकली ये प्रोग्राम पेरेंट्स के लिए भी था, बच्चों के लिए भी था। मूंखे त इलाही ख़ुशी थी आहे। जेके पेरेंट्स हूंदा उनखे त वधीक ख़ुशी थी हूंदी। ॿारनि में एॾी इंप्रूवमेंट आई आहे, एॾी इंकरेजमेंट आई आहे, एॾी पेरेंट्स खे वधीक ख़ुशी थी आहे, हौसला अफ़ज़ाई थी आहे। अहिड़ा इवेंट्स थियणु खपनि जंहिंसां ॿार बि हौसला अफ़ज़ाई थियनि, उनजा पेरेंट्स बि उनखे ॾिसी ख़ुशि थियनि त असांजा ॿार स्टेज ते अची परफॉर्म था कनि। मां इहो ई मैसेज ॾींदमि त पंहिंजे नियाणियुनि खे पढ़ायो, उनखे अॻिते वधायो। असां 2021 में पंहिंजे स्कूल ते ओपन कयो हुते। माशाल्लाह अॼु असांजी स्टैंड बि तमामु बहितर थी वई आहे, सुठी मोट मिली आहे, दोस्तनि सुठो साथ ॾिनो आहे, असांजी टीम सुठी वर्क कई आहे ऐं ख़ासि तौर ते गंबट जे माण्हुनि खे बि असांजो प्रोग्राम ॾाढो बहितर पसंदि आयो। जीअं त नाज़रीन, गंबट जे तालीमी इदारे सेवी कैंपस में तव्हां ॾिठो त हिते जेको आहे सालियाना हिकिड़ो इवेंट्स करायो वियो। हिन इवेंट में तव्हां ॾिठो त जेके पोजीशन मानींदड़ जेके शागिर्द आहिनि ऐं शागिर्दियां आहिनि उन्हनि खे जेको आहे इनाम पिणु ॾिना विया ऐं शागिर्दनि पारां जेको आहे ख़ूबसूरत टेबलोज़ पेश करे दाद पिणु माणियो। हिते मौजूदु जेके शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं हुया उन्हनि जो चवणु इहो हुयो, अहिड़ा इवेंट्स कराइण सां शागिर्दनि जे अंदरि जेको मौजूदु टैलेंट आहे उहो उजागर थिए थो। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, गंबट।